मुखे समझ में कोन थो अचे त आखिर कलसुम इए कयो छो। तू न रो किरण, अल्लाह कंदो सब ठीक थी वेंदो धीअ। कीअं न रोवां पुफी, हुननि मूं ते अहिड़ो इल्ज़ाम हयो आहे जेको मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदो। अदी रत जा गोड़ा वाया आहिनि मुंहिंजी धीअ, अहिड़ा त इल्ज़ाम हाणे घरां कढियो अथसि ॼण इब्रार जो खून ई न कयो आहे। भाॼी ज़ैनब, मूंखे समझ में नथो अचे त आखिर भाॼी कलसुम खे किरण में कहिड़ी कान नज़र आई आहे जो न ईअं कयो आहे। भाॼी हाणे माण्हू छा चवंदा? अदी मुसरत, हुननि भला असांजी धीअ सां घटि कई आहे? भाॼी मां सम्झां थी त हुननि सफ़ा ग़लति कयो आहे, पर जेकॾहिं तव्हां बि ईअं कंदव त माण्हू असां ते खिलंदा। किरण तू न रो धीअ, अल्लाह कंदो सभु चङो थी वेंदो। पर पुफी जेको थियो सो सुठो नाहे थियो। अदो इब्रार त ॾाढो सुठो माण्हू हुयो, मूं त ईअं सोचियो ई कोन हुयो। भाॼी सम्झण जी कोशिश कयो, चरिया त कोन आहियो, तकड़ छा जी आहे? अदी मुंहिंजी धीअ रोई रोई हंध पिसाए छॾिया आहिनि। कलसूम ईअं छो कयो? हिनखे घरां छो कढी छॾियो? जवान न्याणीअ ते ग़लति इल्ज़ाम आणी घरां कढी छॾियईं। बस कयो अम्मा, कंहिं महिल खां रुगो इन ई ॻाल्हि ते बहस पिया कयो। पुफी आई आहे, इन खां त कुझु हाल अहिवाल वठो। किरण घरां निकिरी वई या तो उनखे घरां कढियो, इहा ॿी ॻाल्हि आहे, पर गुलाब खे मूंसां ईअं ॻाल्हाइणु न खपंदो। आख़िर मां हुनजो वॾो भाउ आहियां। दुनिया मटिजी वई आहे आबिद। भली दुनिया मटिजी वञे, पर ॿाहिरि त न आहिनि मटमाना। आख़िर हिक ॿिए जी औलाद आहिनि। पंहिंजी धीअ जो भरजलियो थियो हूंदो न अदो गुलाब। आबिद, किरण जेका मूंसां करे वई आहे न, उहा अदे गुलाब खे नज़र ई कोन थी अचे। रहंदो असांखे तूं मयारी करे। मयार छा जी? हू त वेंदे वेंदे इहो बि चई वियो त सभु रिश्ता ख़तम आहिनि। बसि जेकॾहिं ईअं चई वियो त ख़ुदा ख़ुशि करेसि। आबिद, हूअं बि अदा गुलाब सां उहो रिश्तो नाहे रहियो जेको हुन सां ॻंढियल हुयो। आबिद, ख़ुदा त असांखां इब्रार पुटु खसे वरितो। अदो गुलाब ईअं न चवे आहे। बसि सभु ॾुख ॾातरे ॾिना आहिनि कलसूम। ख़ुदा दहशतगर्दनि जी पार पटे जिन असांजे घर में ऊंदाही करे छॾी आहे। आबिद, मूंखे पूरी पक आहे असांजे घर जी ख़ुशीअ खे किरण जी नज़र लॻी आहे। ईअं कोन हूंदो कलसूम, ईअं कोन हूंदो। किरण असांजे बचड़े सां ख़ुशि हुई। कोन ख़ुशि हुई आबिद। किरण खे जेतिरो तूं सादो थो सम्झे न, ओतिरी ॾाइण हुई ॾाइण। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।